ॾिसी रहिया आहियो शाहीन न्यूज़ ऐं हाणे दड़े मां सूफ़ी सारंग अली शाह जी हीअ रिपोर्ट। दड़े में जमात अहले सुन्नत समेत मुख़्तलिफ़ मज़हबी तंज़ीमनि पारां स्वीडन में क़ुरान शरीफ़ जी बेहुरमती ऐं स्वीडन में हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में गुस्ताखी करण ख़िलाफ़ मौलवी सुलेमान मेंद्रो, मौलवी हनीफ़ अब्बासी, हाजी साले कच्ची, सैफुल्ला फाज़लानी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में पब्लिक पार्क खां सरकारी अस्पताल ताईं एहतिजाजी रैली कढी नारेबाज़ी कई। इन मौक़े ते रैली खे ख़िताब कंदे अॻुवाणनि चयो त असां गैरतमंद मुस्लमान आहियूं। क़ुरान शरीफ़ जी बेहुरमती ऐं हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में गुस्ताखी कॾहिं बि बर्दाश्त न कंदासीं। हिननि चयो त कॾहिं डेनमार्क त कॾहिं वरी स्वीडन ऐं फ्रांस में अहिड़ो अमल करे मुस्लमाननि जी गैरत खे ललकारियो पियो वञे। हिननि हुकूमत पाकिस्तान खां स्वीडन ऐं फ्रांस सां सफ़ारती लाॻापा ख़तमु करण जो मुतालबो कयो आहे।